अवां पाण बि अहिड़नि माण्हुनि खे ज़रूरु ॾिठो हूंदो जेके हमेशह पंहिंजे ॿारनि खे टोकींदा आहिनि या दड़का ॾींदा आहिनि, उन्हनि खे टारगेट कंदा आहिनि। ॿारनि सां वक़्तु न गुज़ारण सां उन्हनि जी नंढी नंढी हरकत बि चिड़ाए छॾींदी आहे। इन में को शक न आहे त हर माण्हू मसरूफ़ ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे, पर ॿारनि खे वक़्तु ॾियणु अहमियत रखे थो। इन्हनि ते हर वक़्तु तनक़ीद करण खां पोइ इन्हनि जे हकारी सुठनि अमलनि ते बि गौर करणु घुरिजे। अव्हां खे पंहिंजे ॿार जी थोरी तारीफ़ बि करणु घुरिजे। माण्हू ॿियनि जे साम्हूं पंहिंजूं ख़ामियूं पाण बयानु करे छॾींदा आहिनि। मिसाल तौरु इहो चवणु त मां घणो थुलो थी वियो आहियां, मां अॼुकल्ह घणी चांहि पी रहियो आहियां। ख़्यालु रहे त ॿार जेको ॾिसंदा ऐं ॿुधंदा आहिनि उहो ई कंदा आहिनि। जेकॾहिं अव्हां नाकारी ॻाल्हियूं कंदा त अव्हां जा ॿार बि उहे ई ॻाल्हियूं वरजाईंदा। अव्हां खे ॿारनि जे साम्हूं कॾहिं नाकारी ॻाल्हियूं न करणु घुरिजनि। ॿार वालिदेन खे ॾिसी तहफ़ुज़ ऐं सुकून महसूसु कंदा आहिनि, ऐं जॾहिं माउ पीउ ई पंहिंजे ॿारनि खे ज़हीन या बहितर न सम्झंदा त उहे मायूस थींदा। इहो ॿारनि लाइ कॾहिं बि ठीकु न आयो हूंदो। खेनि अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाइजनि जेके हाकारी हुजनि। पंहिंजूं ख़ामियूं पंहिंजे ॿारनि खे ॿुधाइण सां उहे उन्हनि में मुंतक़िल थी वेंदियूं आहिनि। जेकॾहिं अव्हां रेस्टोरेंट में वेठल कंहिं फैमिली खे इहो ॾिसो त उहे फ़ोन ते ॻाल्हाए रहिया आहिनि ऐं उन्हनि जा ॿार मोबाइल गेम खेॾण में रुधल हुजनि त इहा बदक़िस्मती चइबी। छो त जॾहिं फैमिली लाइ वक़्तु कढिजे त अव्हां खे मोबाइल फ़ोन खे कुझु देरि लाइ बंदि करणु घुरिजे। इन खां सवाइ ॿियूं खोड़ अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जिन ते ध्यानु ॾियण जी ज़रूरत हूंदी आहे। ॿारनि जो ख़्यालु वालिदेन खे ई रखिणो हूंदो आहे। संदनि वक़्तु ॾियण जी अहमियत खे सम्झण जी ज़रूरत आहे।